बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको सो वाक़ियो बयानु कंदोसां दोस्तों। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको जनम थियो उनजो त उहो बि काफ़ी अज़ियतनि ऐं ॾुखियनि मराहलनि में थियो। निमरूद जो जेको आहे सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भाटियो ऐं निमरूद खे कंहिं जेको नजुमीन में जेको आहे सो ॿुधायो त उहो वक़्त जो बादशाह हो, हाकिम हो ऐं वॾनि हाकिमनि मंझां जेको सो हुनजो शुमारु हूंदो आहे। सो हुनखे कंहिं ॿुधायो त जेको आहे सो तुंहिंजी बादशाहियत खे जेको आहे सो ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो छोकिरो अचण वारो आहे हिन दुनिया में ऐं उहो तुंहिंजी मुकमल जेका सल्तनत रियासत ख़तमु करे छॾींदो। जंहिंखे वरी माण्हू ख़राब करण वारा हुजनि, वाह वाह करण वारा, इहा वाह वाह बि कॾहिं कॾहिं कंहिं इंसान खे खारे छॾींदी आहे। पोइ हिन जी दावा कई चई मुंहिंजी खुदाई जेका आहे न उहा ख़तमु थी नथी सघे। पोइ हिन जी दरबार में जेके नजुमी वेठा हूंदा हुया उन्हनि मां कंहिं हिन खे ॿुधायो चई हिकु ॿारु अचण वारो आहे, उहो अची तुंहिंजे तख़्त खे हूंदो कंदो, उहो तुंहिंजी हुकूमत खे ख़तमु कंदो। चई आऊं इन ॿार खे अचण ई कोन ईंदुसि, लिहाज़ा हिन जी बादशाही हुई। हिन 1,00,000 मायूं जेके हामिला हुयूं उन्हनि जा हमल ज़ाया कराया ऐं उन टाइम नवां जेके ॿार ॼावल हुया उन्हनि जी तादाद बि 1,00,000 खां वधीक हुई, उहे बि हिन क़तल कराए छॾिया। ऐं पोइ हिननि छा कयो जो मर्दनि खे अलॻि करे छॾियईं ऐं मायुनि खे अलॻि करे छॾियईं त केर बि जेको आहे न को ज़ाल मुड़ुसु पाण में मिलनि, न को औलाद जेका आहे उहा वजूद में अचे। लेकिन अलाह साईं जॾहिं जंहिं शइ जो इरादो कंदा आहिनि, हीअं त हिन जो इरादो हो त भई हीअ नथो अची सघे, पर जॾहिं अलाह साईं इरादो कंदो आहे त इंसान पंहिंजनि इरादनि में मजबूर थी वेंदो आहे। असां कॾहिं कॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदा आहियूं, मसलन कंहिं दोस्त सां वाइदो कयोसीं भई असां तो वटि अचूं था पिया, लेकिन अचानक को न को मसइलो थी थो पए ऐं असां पंहिंजा इरादनि में कमज़ोर थी था पऊं, मजबूर थी था वञूं। लेकिन अलाह कॾहिं बि मजबूर नथो थिए, छो जो जेको मजबूर थिए थो पोइ अलाह ई नथो रहे। अलाह पंहिंजनि इरादनि में मज़बूत आहे ऐं अलाह जो इरादो हो त हज़रत इब्राहिम नबी खे मोकिलींदुसि। लिहाज़ा हज़रत इब्राहिम नबी जी हिन जॻह ते अंदरि गार आहे, उन जॻह ते विरादो अथई। पोइ जवान थियण ताईं हज़रत इब्राहिम इन में रहिया। जॾहिं जवान थिया उन टाइम हज़रत इब्राहिम हितां निकिता आहिनि। जीअं ई हज़रत इब्राहिम हितां निकिता आहिनि त जेके सितारनि जा पुॼारी हुया उहे बि उन्हनि ते नज़र पियनि। पोइ सॼी राति उन्हनि सां गॾु बीठा रहिया। तारीख़ इस्लाम वारा लिखनि था त सॼी राति उन्हनि सां गॾु बीठा रहिया जेके सितारनि खे पूॼींदा हुया। हाणे हज़रत अयूब इब्राहिम नबी सितारनि जो पुॼारी कोन्हे, पर कंहिंखे सम्झाइण ख़ातिर, छो जो ॾिसो जॾहिं तव्हां पंहिंजो पैगाम कंहिंखे पुॼाईंदव त ईअं परे खां नथो पाण पुॼी सघे। हमेशह उनजे वेझो वञो, कंहिंजी ॿुधो कंहिंखे ॿुधाईंदव तॾहिं तव्हांजो पैगाम जेको आहे उहो ॿिए ताईं पहुची सघे थो। लिहाज़ा उन्हनि सां गॾु वञी बीठा। आउं बि जेको आहे सितारनि जो पुॼण वारो आहियां। लेकिन जॾहिं सुबुह जो रोशनी जॾहिं ज़ाहिर थियणु लॻी त सितारा ग़ाइब थी विया हलिया। उन्हनि खे चई यार हीउ पंहिंजो कहिड़ो ख़ुदा आहे जेको गुम थी वियो आहे। जेको गुम थींदो आहे न उहो ख़ुदा कोन्हे हूंदो। जे ख़ुदा उहो आहे जेको ॾींहं जो बि हुजे, जेको राति जो बि हुजे। हुननि खे तौहीद सम्झाए करे वरी अॻियां वियो त जेके सिज जा पुॼारी हुया वरी उन्हनि ते नज़र पियनि, वरी उन्हनि सां गॾु सॼो ॾींहुं बीठा रहिया। पर जेॾी महिल मगरिब जो टाइम क़रीब थियो, सिज लही वियो हलियो, त हुननि खे चई हीउ कहिड़ो अलाह आहे पंहिंजो जेको ॾींहं जो असां सां गॾु हुयो ऐं राति जो जेको आहे हाणे छॾे वियो आहे। राति जी जेका ॾुखी आहे, ॾींहुं सवलो हुयो, न हुजे हा तॾहिं बि गुज़री वञे हा, पर हाणे जेको राति जो असांखे छॾियो अथई। लिहाज़ा इहो पंहिंजो अलाह नथो थी सघे। वरी अॻियां विया त वरी चंड जा जेके पुॼारी हुया वरी उन्हनि जे सां बि ईअं ई सॼी राति बीठा रहिया। सुबुह जो चंड ग़ाइब थियो त उन्हनि खे तौहीद सम्झायूं। ऐं हज़रत जो हिकु जेको लिखियो बि पियो आहे अस्सलाम अला मुकसिरुल असनाम, यानी बुतनि खे भॼण वारो। हज़रत इब्राहिम उहो नबी आहे जंहिं इन्हनि जा काफ़िरनि जा जेके बि बुत हुया उहे सभु भञे ऐं कुहाड़ी जेका आई वॾे बुत खे छॾे ॾिनो हुई, कुहाड़ी उनजे कुल्हे ते रखी छॾी। त हू छो जो ही उहो ॾींहुं हूंदो हो जंहिंमें इहे सॼा जेके हुया सभु शहर खां ॿाहिरि निकिरी वेंदा हुया। हू जॾहिं मोटिया त ॾिठो कुहाड़ी वॾे बुत ते कुल्हे ते पई आहे त ॿिया सभु बुत जेके आहिनि उहे भॻा पिया आहिनि। त हिनखे चयो चई इहो सॼो कमु जेको इब्राहिम कयो हूंदो। हज़रत इब्राहिम वटि आया, चई तूं असांजा बुत भञाइनि। चई मूं कोन भञाए न, तव्हां वॾे बुत खां छो नथा पुछो, उहो तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हां हुन खां पुछो। चई हू त ॻाल्हाए कोन थो सघे,
जी पोइ अहिड़े खे छो था मञो, अहिड़े खे छो अलाह था मञो जेको तव्हांजी आवाज़ बि नथो ॿुधी सघे। त ऐं जेका कुर्बानी आहे पाण जेका ईद कंदा आहियूं, इहा बि हज़रत इब्राहिम जी, जेका हज़रत इस्माइल जो इम्तिहान थियो आहे, ख्वाब में ज़िबा थींदे ॾिठई ऐं पोइ हुनजी कुर्बानी कई। ही साम्हूं जेके ॿार इहो इन जॻह ते इहो महल आहे निमरूद जो, हिन जॻह ते महल हूंदो हुयो जंहिंजी चोटी ते चढ़ी करे आसमान ना तीर उछलींदो हुयो त आउं इब्राहिम जे ख़ुदा खे मारींदुसि। उन खां पोइ जेको आहे सो अलाह जी जेका आहे सा हिकिड़ी अलाह जे हुकम सां मच्छरनि जी हिकिड़ी जेका आहे फ़ौज, हुनजी फ़ौज ते जेका आहे अची हमिलो कयो ऐं उन मच्छरनि जेको आहे सो उन पूरे निमरूद जी जेका फ़ौज खे धर्म भरम करे ऐं ख़तमु करे छॾियो। ऐं निमरूद जे नक मञा जेको आहे हिकिड़ो मच्छर जेको आहे ज़िंदगी भर जे लाइ हुनखे अज़ाब ॾींदो रहियो। ऐं बेशक जेको आहे सो अलाह हिन पूरी काइनात खे हलाइण वारो आहे। अलाह जी जेको निज़ाम आहे उहो जेको आहे सो वाक़ई हिकिड़ो मुस्बत ऐं सही निज़ाम आहे ऐं उन तहत जेको आहे सो पाण खे हली ऐं उनजो फॉलो करे अॻिते वधणु खपे। उन मंझां ई जेका हासिलात आहे। दोस्तो वीडियो खे शेयर ऐं लाइक ज़रूरु कजो ऐं अलाह निगहबान। अस्सलाम वालेकुम।